तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे त तुख़म जो तासीर या सुहबत जो असर। कहाणीअ ॾांहुं हलण खां पहिरीं अवां जे ख़िदमत में हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त बराए महिरबानी असांजो चैनल विज़िट कयो, सब्सक्राइब कयो। असांजे चैनल ते अवां जी पसंदि जे मुताबिक़ काफ़ी सारो मवाद मौजूदु आहे। त अचो हलूं था कहाणीअ जे तरफ़। सूमरनि जे हुकूमत जे आख़िरी दौर में सिंध जे लाड़ वारे हिसे मां सिंधु दरिया वहंदो हो, जंहिंखे पुराण करे चवंदा हुआ, जंहिं करे लाड़ तमामु साओ ऐं सताबो हिसो लिखियो वेंदो हो। पुराण जे ॿिन्ही कंधनि ते वॾा ऐं आलीशान बंदर हुआ, जिन ते परे परे जा गोराब ऐं ॿेड़ा अचे लंगर हणंदा हुआ। उन्हनि बंदरनि में अली बंदर सभिनी खां मशहूरु हो। हिकिड़े भेरे हिकिड़ो कश्मीरी सौदागर, जंहिंजो वापारु कश्मीर खां कच्छ ताईं हलंदो हो, माल असबाब जा गोराब भराए पंहिंजी ज़ाल ऐं ॿिए वॾे साथ समेत वापारु करण लाइ सफ़र जो सांभाउ कयो। रवाने थियण खां अॻु सौदागर पंहिंजे समूरे साथ खां अंजाम वरितो त जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई त उनखे उते जो उते साथ खां जुदा कयो वेंदो। इहो शर्त सभिनी क़बूलु कयो। नेठि हिकिड़े ॾींहुं 22 ॿेड़ा सामान सां भरे खणी अलाह तोहार कयईं। वाट ते वापारु कंदो, मंज़लूं हणंदो, केतिरनि महीननि खां पोइ अची अली बंदर ते लंगर अंदाज़ थियो। सौदागर वटि माल जझो हो, सो कुझु ॾींहं उते ई तरसी वापारु करणु लॻो। कुझु विकियाईं, कुझु ख़रीद कयईं, जंहिं मां खेसि घणो ई फ़ाइदो थियो। हिकिड़े ॾींहुं शाम जो सौदागर ऐं संदसि ज़ाल सैर करण लाइ दरिया जे कप ते विया। घुमंदे घुमंदे संदन नज़र हिकिड़े बकरार ते वञी पई, जंहिं बकरनि खे पाणी पिए पियारियो। बकरार पाण बि बकरनि वांगुरु गोॾा खोड़े पाणीअ में बूथ विझी पाणी पी रहियो हो। इहो लकाउ ॾिसी सौदागर पंहिंजे ज़ाल खे चयो त इहो सभु तुख़म जो तासीरु आहे, जो बकरार बि बकरनि वांगुरु पाणी पियो पीए। इन मां सम्झिजे थो त हीउ को घटि ज़ात जो आहे। जेकॾहिं को ख़ानदान ऐं असुलु नसुल वारो हुजे हा त हू त ईअं न करे हा। उन्हीअ ते सौदागरियाणीअ जवाबु ॾिनो त न साईं, ईअं कोन्हे। इहो सभु सोहबत जो असरु आहे, जो बकरियुनि सां गॾु रहंदे बकरार खे बि उन्हनि वांगुरु पाणी पीअण जी आदत पइजी वई आहे। सौदागर ज़ाल जो इहो जवाबु ॿुधी चयो त तोखे इहा ॻाल्हि क़बूलु करणी पवंदी, न त मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी थींदी, जंहिं सबबु तोखे साथ खां जुदा कयो वेंदो। ज़ाल वराणी ॾिनसि त साईं तूं छा बि चईं, पर सचु नेठि सचु आहे। सौदागर हिकिड़ीअ ते ऐं ज़ाल ॿीअ ते। नेठि जॾहिं संदसि ज़ाल संदसि का बि ॻाल्हि कान मञी, तॾहिं चयाईंसि त तो मुंहिंजे ॻाल्हि खां इनकार कयो आहे, तंहिं करे आउं तोखे पाण सां कोन वठी हलंदुसि। अॼु खां तुंहिंजो रस्तो जुदा ऐं मुंहिंजो रस्तो जुदा, पोइ भले पई उन्हीअ खे सुहबत जो असरु सम्झ। इहो ॿुधी सौदागरियाणीअ खे ॾाढो अरमान थियो ऐं मुड़ुस खे चयाईं त मियां, आउं उन्हीअ सज़ा सहण लाइ तयारु आहियां, पर तोखे ॿुधाए थी छॾियां त तुंहिंजो इहो ज़िद अजायो आहे। हाणे कन खोले ॿुधी छॾ त हिकिड़े ॾींहुं तोखां उन्हीअ साॻिए बकरार जी जुती छंडाए खणाईंदसि ऐं इहो सम्झाईंदसि त इहो सुहबत जो असरु हो ऐं न की तुख़म जो तासीरु। सौदागर संदसि ॻाल्हि अणॿुधी करे पंहिंजे साथ ॾांहुं मोटी वियो ऐं यकदमि ॿेड़ा संभराए अली बंदर तां रवानो थी वियो। सौदागरियाणी का वॾी दाना औरत हुई, तंहिं दिलि ई दिलि में पको पउ कयो त कंहिं न कंहिं ॾींहुं उन हठीले सौदागर खां साॻिए बकरार जी जुती खणाईंदसि। इहो पउ पचाए यकदमि बकरार वटि आई ऐं चयाईंसि त मियां बकरार, मूंसां शादी कंदे? ग़रीब बकरार, जंहिं सॼी उमिरि कंहिं ज़ाल सां ॻाल्हायो बि कीन हो, तंहिंखे जो मुफ़्त में ज़ाल थे मिली, सो यकदमि खणी हावकार कयईं। पोइ त बकरार खेसि पंहिंजे घर वठी आयो ऐं बकरियूं वाड़े खांसि ख़बरूं चारूं पुछणु लॻो, जंहिं ते हुन ॿुधायोसि त आउं फलाणे सौदागर जी ज़ाल आहियां, जो कंहिं ॻाल्हि तां नाराज़ थी मूंखे तुंहिंजे हवाले करे वियो आहे। बकरार इहो ॿुधी कुझु वक़्तु त माठि में रहियो, पर पोइ हुनखे चयाईं त आउं हिकु ग़रीब बकरार आहियां। जेकॾहिं ग़रीबाणी झूपड़ीअ में रहणु मुनासिबु सम्झी त रह, न त मुंहिंजी तो ते का बि रोक कान्हे।
पर सौदागराणी चयसि त मूंखे रहणो ई हिते आहे, ॿिए हंधि आउं कान वेंदसि। लाचार बकरार खणी माठि कई ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ पाण में शादी करे वेही रहिया। कुझु ॾींहंनि खां पोइ सौदागराणीअ पंहिंजो मोतियुनि जो हार बकरार खे ॾिनो त वञी बाज़ार में विकिणी अचु। बकरार उहो हार शहर में विकिणी पैसा आणे सौदागराणीअ खे ॾिना। हुन छा कयो जो पहिरीं कुझु पैसनि मां तमामु अछो कपिड़ो घुराए बकरार लाइ 2-3 वॻा तयारु कराया। बकरार जॾहिं फाटल कपिड़ा लाहे वेझी सिंझी नवां कपिड़ा पाता तॾहिं वञी कुझु ॾिसण जहिड़ो थियो ऐं पोइ खेसि चयईं त अॼु खां तूं बकरियूं न चारींदे। बकरार ते ज़ाल जो एतिरो असरु हो जो जीअं चयईंसि ते तीअं कयईं थे। पोइ बकरार खे चयईं त हाणे शहर मां कंहिं मौलवीअ खे वठी अचु। बकरार यकदमि वञी हिकिड़े पीरसन मौलवीअ खे वठी आयो। सौदागराणीअ बकरार जी बांह मौलवीअ जे हवाले करे चयो त मौलवी साहिबु हिन खे इल्म सां गॾु इख़्लाक़ बि सेखारियो, जंहिं लाइ अव्हांखे सुठो उजूरो ॾींदसि। ॿिए ॾींहं खां वठी बकरार वटि पढ़णु लॻो। थोरे घणे अरसे खां पोइ बकरार हिकिड़ो इल्म ऐं फज़ीलत वारो बणिजी पियो। उन्हीअ खां पोइ सौदागराणीअ मौलवीअ सां सलाह करे बकरार खे शहर जे हिकु अकुलमंद अमीर जे सोबत में मोकिलियो। उहो अमीर रोज़ु हुनखे बादशाह जे दरबार में वठी वेंदो हो, जिते आहिस्ते आहिस्ते बादशाही उथणी वेहणी ऐं ॻाल्हि ॿोल मां पिणु वाक़ुफ़ु थियणु लॻो। अहिड़ी तरह गचो अरसे गुज़रण बैदि उहो साॻियो बकरार हिकु झंगलीअ माण्हू मां फिरी हिकिड़ो होशियारु ऐं अकुलमंद इंसान बणिजी पियो ऐं थोरे ई अरसे में सॼे शहर में शेख महरूफ़ जे नाले सां मशहूरु थी वियो। उन ज़माने में अली बंदर जहिड़े सुखे सताबे ऐं आबाद शहर ते जत क़ौम जो सरदार वॾो लश्कर वठी काहे आयो। अली बंदर जो बादशाह जंग जे लाइ तयारु ई कोन हो, पर तॾहिं बि थोरो घणो लश्कर गॾु करे शहर जो बचाव करे वेही रहियो ऐं पंहिंजे मुल्क जे दस्तूर मूजिबि हिकिड़ो तीर मैदान में खोड़ाए छॾियईं, जंहिंजो मतिलबु हो त जेकॾहिं को जोधो जवान हुजे त वञी दुश्मन सां मुक़ाबिलो करे। इहो तीर पूरा 3 ॾींहं मैदान में खुतो पियो, पर कंहिं बि जवान उनखे खणण जी पाण में हिमत कान सारी। इहा हालत ॾिसी बादशाह खे अचे सिर सां लॻी त शायदि असांजे मुल्क में हाणे बहादुरी न रही आहे, तंहिं करे पक मुल्क खसिजी वेंदो, सो न की खाए न की पीए, ऐं उन ॻणतीअ में ॻरंदो वियो। आख़िर इहा ख़बर सौदागराणी जे कननि ताईं पहुती तंहिं यकदमि मुड़ुस खे चयो त तूं वञी तीर खणी चुमी अखियुनि ते रख त बादशाह खे कुझु दिलजाए थिए, पोइ अचु त वधीक सलाह करियो। ॿिए ॾींहुं सुबुह थियण सां शेख महरूफ़ मैदान ते आयो ऐं तीर कढी चुमी पंहिंजे अखियुनि ते रखियईं। माण्हुनि जो इहो ॾिठो सो चौधारी वाह वाह पइजी वई। शेख तीर खणी सिधो पंहिंजे घर आयो ऐं पोइ ॿई ज़ाल मुड़ुस सलाह करे ज़रहूं पाए बादशाह वटि आया ऐं दुश्मन सां मुक़ाबिले करण जी इजाज़त मिलण लाइ अर्ज़ु कयऊं। बादशाह उन्हनि खे बहादुरनि जो वॾो लश्कर ॾेई रवानो कयो। ही ॿई ज़ाल मुड़ुस लश्कर वठी ओचितो वञी दुश्मननि ते कड़किया ऐं सख़्तु लड़ाईअ खां पोइ दुश्मन जे लश्कर खे मारे भॼाए कढियऊं। जॾहिं बादशाह खे ख़बर पहुती त शेख महरूफ़ दुश्मन खे भॼाए कढियो आहे, तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो ऐं शेख खे इनाम अकराम ॾियण लाइ पंहिंजे दरबार में घुरायईं। शेख दरबार में हाज़ुर थियण लाइ तयारु थियो त ज़ाल खे सम्झायो त बादशाह कुझु बि इनाम ॾियई त न वठिजां ऐं उन जे एवज़ अर्ज़ु कजु त मूंखे अली बंदर ते ईंदड़ ग़ोराबनि खां ॾनु उॻाइण जी इजाज़त मिले। ज़ाल जी इहा ॻाल्हि ख़्याल में रखी दरबार ॾांहुं रवानो थियो। दरबार अॻुमी वज़ीरनि ऐं अमीरनि सां भरी पई हुई। शेख महरूफ़ जे पहुचण ते सभिनी दरबारनि उथी हुनजी आजा कई ऐं खेसि हिकिड़ी आलीशान जाइ ते विहारियो। उते बादशाह शेख जे बहादुरी जी तारीफ़ कई ऐं चयाईं त तुंहिंजे बहादुरी जो त को एवज़ो आहे ई कोन, पर जेकी मुंहिंजी वस में आहे उन मां जेको घुरंदे सो मिलंदी। शेख अदब सां हथ ॿधी अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मूंखे धणी जो ॾिनू ऐं अव्हां जो ॾिनू सभु कुझु आहे। जेकॾहिं साईं जिन जी इहा मर्ज़ी आहे त पोइ मूंखे अली बंदर मां लंघंदड़ वापारी ॿेड़नि खां महसूलु उॻाइण जी इजाज़त मिले। उन ते बादशाह
पंहिंजे अमीरनि ॾांहुं मोह करे हुकुम कयो त जीअं शेख चए थो तीअं कयो वञे। हुकुम मिलण जी देरि हुई, घड़ीअ खन में हिकिड़े सोने पने ते अली बंदर जे आमदनी जो परमाणु लिखिजी हुनखे मिलियो। उन ॾींहं खां वठी अली बंदर जो मालिक शेख महरूफ हो। हिन बंदर जे वेझो हिकु आलीशान जाइ ठहिराई, उन में पाण पंहिंजे ज़ाल समेत ॾाढो ख़ुशि गुज़ारणु लॻो। हू रोज़ु शाम जो बंदर ते आयल ॿेड़नि ग़ुराबनि जी फ़हरिस्त ठाहे पंहिंजे ज़ाल जे अॻियां आणे रखंदो हो ऐं सुबुह जो उन्हनि ॿेड़नि जे मालिकनि खां महसूलु वसूलु करे खेनि लंगर खाइण जी इजाज़त ॾींदो हो। अहिड़ी तरह केतिरो ई अरसो गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं कश्मीरी सौदागर ग़ुराबनि जो साथ बि साणो करे वणिज वापार लाइ अची अली बंदर ते लंगर हयो। शेख महरूफ शाम जो ग़ुराबनि जी फ़हरिस्त तयारु करे ज़ाल खे ॾिनी, जंहिं चकास कंदे जॾहिं कश्मीरी सौदागर जो नालो पढ़ियो तॾहिं शेख खे चयईं त ॿियनि सौदागरनि खे वञण जी इजाज़त ॾे, बाक़ी हिन कश्मीरी सौदागर खे तरसाए छॾ। हिन जे महसूल जो फ़ैसिलो पोइ कंदासीं। ॿिए ॾींहुं ॿियनि सौदागरनि खे वञण जी इजाज़त मिली, पर कश्मीरी सौदागर जी का बि सुनवाई कान थी। हीअं केतिरा ई ॾींहं गुज़री विया। उते सौदागर बि अचे हैरान थियो। नेठि ॿियो को चारो न ॾिसी लंगर खाइण जी इजाज़त वठण लाइ शेख जे घर आयो। उन वक़्तु शेख बि घर में ई हो त नौकर सौदागर जे अचण जो इतलाह ॾिनुसि। सौदागरनि इहो ॿुधी शेख खे कुझु सम्झाए गुसल खाने में तड़ो करण लाइ उमाणे छॾियो ऐं नौकर खे चयईं त सौदागर खे हाणे भर वारे कमरे में विहार। पोइ पाण मथे माड़ीअ ते चढ़ी दरी खोले वेही हेठि ॾिसणु लॻी। नौकर हुकुम मूजिबि सौदागर खे हाणे उन्हीअ कमरे में विहारियो। जॾहिं शेख महरूफ विहिंजी गुसल खाने मां निकितो थिए त ॾिसे त संदसि जुती ऊंधी थी पई आहे। उन्हीअ त नौकर खे सॾु कयईं त अचे जुती खणी ॾे। केतिरनि सॾनि ते बि को जवाबु कोन मिलियुसि। लाचार सौदागर खे सॾु करे चयईं त अदा माफ़ कजां, महिरबानी करे इहा जुती छंडे अॻिते करे ॾे। सौदागर दिलि में चयो त जुठ त चङी थी, पर पंहिंजे गतीअ ख़ातिर इहो कमु बि करिणो पवंदो। सो माठ मीठ मां जुती खणी अचे गुसल खाने जे दर वटि रखियईं। उते सौदागरीअ जंहिं मथां दरीअ मां इहो लकाउ पे ॾिठो, रड़ करे चयो त हठीला सौदागर, इहो तुख़म जो तासीरु आहे या सोहबत जो असरु। तो जहिड़ो सौदागर हिकु अहिड़े बकरार खे जुती छंडे पियो ॾिए जंहिं बकरियुनि सां गॾु गोॾा खोड़े पाणी पीतो हो। उते सौदागर जो अखियूं खुलियूं ऐं पंहिंजे कयल ग़लति फ़ैसिले ते ॾाढो शर्मिंदो थियो, पर वरी बि पंहिंजे हठ खे क़ाइमु रखण लाइ जवाबु ॾिनई त तो बराबरि पंहिंजो कोल पाड़ियो, पर हाणे अली बंदर जो महसूल बि तो जेको वरितो सो वरितो, हाणे उन लाइ तूं बि सिकंदीअ। ईअं चई सौदागर ॿेड़ा छोड़ाए रवानो थी वियो। चवनि था त उन वाक़े खां पोइ सौदागर पंहिंजे ख़र्च सां पराण दरिया जो मुंहुं बंदि कराए छॾियो, जंहिं करे दरिया अली बंदर खे छॾे ॿिए हंधा वहणु लॻो। आहिस्ते आहिस्ते उहो शहर फिटी बर्बादु थी वियो।